वही शेरे खुदा मालूम होता है, जिसे देखो वही शेरे खुदा मालूम होता है। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, आप चार यार दम दस्तगी रहमतुल्लाह भेज अली पाण त शेर आहे, पर अली जा बच्चा भी शेर आहिनि। अवां सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं बर्तानिया जी हुकूमत में सिज कोन लहंदो हो, 12 बजे भी बर्तानिया जी हुकूमत, रात जो 11 बजे भी बर्तानिया जी हुकूमत, ॾींहं जो 1 बजे भी बर्तानिया जी हुकूमत, यानी दुनिया में जिथे जिथे सिज हूंदो हो। अॼुकल्ह पाकिस्तान में सिज कोन्हे, ॿियनि मुल्कनि में सिज आहे त उते ॿियो मुल्क आहे, ॿी बादशाही आहे, पर बर्तानिया जी एतिरी वसी हुकूमत हुई, जिथे भी सिज हूंदो हो उते बर्तानिया जी हुकूमत हूंदी हुई। माण्हू चवंदा त बर्तानिया जी हुकूमत में सिज कोन लहंदो आहे। एॾी वॾी हुकूमत असांजे टक्कर खाधो त हुसैन जे बचे पीर से सिबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह कदम कयो। खुदा जो कसम आहे, पीर से सूर्य बादशाह खे अंग्रेज चयो हो, रुगो तूं माफ़ी नामो लिखी ॾे, असीं तोखे छॾे ॾींदासीं। हज़रत सूर्य बादशाह फरमायो, माफ़ी नामो लिखी ॾियणो त परे जी ॻाल्हि आहे, ते मां पर सोचां थो रुगो त भला तव्हां खां माफ़ी वठां त मूंखे शक थो पए छा मां हुसैनी आहियां। हुसैनी माफ़ी कॾहिं बि कोन वठंदो आहे। सोनो सूर्य बादशाह करबला वारे जो औलाद, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। त अलीअ जा बचड़ा शेर हूंदा आहिनि, ऐं अलीअ जे बचड़नि जी इहा निशानी अथव, अलीअ जो बचड़ो कॾहिं बि बातिल जे आॾो झुकंदो न आहे। सभई चओ सुभान अल्लाह। अबा गिदरे जे ॿिज मां ट्रूह ॼमंदो या गिदरो, ट्रूह मां गिदरो ॼमंदो या ट्रूह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बाजरी मां कणक ॼमंदी या जव। तुख़ुम जहिड़ो हूंदो ओहिड़ो थींदो। अलीअ जो जेको सही तुख़ुम आहे, अलीअ जो जेको बचड़ो आहे, ख़ुदा पाक जो कसम आहे, पोइ हसन जी औलाद हुजे, हुसैन जी औलाद हुजे, शेरे ख़ुदा जा बच्चा सभु बहादुर हूंदा आहिनि, बातिल जे आॾो झुकंदा न आहिनि। इमाम हुसैन करबला में कोन झुकियो, हालांकि इहो पुटु आहे, उन जो बाबो त शेर अली आहे। पोइ जे हुसैन करबला में न झुकियो त बाबे छो अबू बकर सां ठाह कयो, अलीअ उमर सां अलीअ छो ठाह कयो, उस्मान सां अलीअ छो ठाह कयो। जे पुट में दिलेरी आहे त उहा ॿिज जे करे आहे, अलीअ जे करे आहे। अली दिलेर आहे तॾहिं हुसैन दिलेर आहे, हुसैन दिलेर आहे यज़ीद सां कोन थो बैयत करे। ऐं कुर्बान वञा सोहणे अली लो मुर्तज़ा तां सभ खां अव्वल अबू बकर जी बैयत अली थो करे। पुछो वियो आहे, ऐं प्यारा अली, अवां पाण पंहिंजे हूंदे अबू बकर जी छाजे लाइ बैयत कई आहे? कुर्बान वञा अली साईं जे लफ़्ज़नि तां, जेके मुंहिंजा दासोन सां लिखण जहिड़ा आहिनि। पाण फरमाइनि था त नबी पाक अलैहिस्सलाम जॾहिं आख़िरी टाइम ते बीमार हा, हज़रत बिलाल सजण पे आयो, या रसूल अल्लाह अस्सलातु हादिरतु या हबीब अल्लाह, ऐं अल्लाह जा हबीब नमाज़ जो टाइम थी वियो आहे, असां सगोरा तव्हांजो मस्जिद में इंतज़ार फरमाए रहिया आहिनि। हुज़ूर करीम उन टाइम ते हलण जहिड़ा कोन हा, तमामु सुखारा हा, तमामु बुखार जी शिद्दत ही जो उथी वेही बि कोन पे सघिया। अली अल मुर्तज़ा फरमाए थो, मां मौजूद आहियां, गैर हाज़िर कोन आहियां। चओ सुभान अल्लाह। मां मौजूद आहियां, गैर हाज़िर, चङो भलो आहियां, बीमार भी कोन आहियां, नबी पाक जे आॾो अखियुनि जे वेठो आहियां, अखियुनि खां ओझल भी कोन आहियां, पर मूंखे नबी पाक ॾिसे भी थो, मुंहिंजे मर्तबे खां वाक़ुफ़ भी आहे, मां मौजूद भी आहियां। बिलाल नमाज़ जे लाइ अर्ज़ु कयो त रसूलुल्लाह फरमाइनि था, मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास, वञो वञो सभई सहाबियो, मां तव्हांखे चवां थो त वञी अबू बकर खे चओ त माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए। अली सही फरमाइनि था, जेको निमाज़ इस्लाम जो थंभो आहे, जेको दीन जो क़िवाम आहे, जेको दीन जो उसूल ऐं बुनियाद आहे, ऐं दीन आहे ख़ुदि निमाज़।
मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त रसूलुल्लाह अबू बकर खे असांजे दीन जो अॻुवाण करे मुसल्ले ते बीहारियो। पोइ मां अली फ़ैसिलो कयो त रसूलुल्लाह पंहिंजे हयातीअ में जंहिंखे असांजो दीनी अॻुवाण करे निमाज़ लाइ असांजे मुसल्ले ते बीहारियो आहे। महबूब जे विसाल खां पोइ मां अलीअ फ़ैसिलो कयो त जेको रसूलुल्लाह असांजो दीनी अॻुवाण ठाहियो आहे उनखे दुनिया जी ख़िलाफ़त जो अॻुवाण बि मां अली छो न बणायां। मां महबूब मुहम्मद जी मनशा ॾिसी अबू बकर जी बैयत कई आहे, इन जे करे बैयत कई आहे जो हवा ख़ैरुना। इहो असां सभिनी महबूब जे सहाबनि में असां सभिनी खां भलारो आहे। सभई चओ सुभान अल्लाह, दिल खोले चओ सुभान अल्लाह, वरी वरी ॿीहर बि चओ सुभान अल्लाह। हाणे तूं पंहिंजे ईमान खां फतवा पुछ, जेकॾहिं हुसैन यज़ीद सां झेड़ो कयो त इहो सबूत आहे त यज़ीद नाहक ते आहे। चओ तव्हां खां को सुभाणे पुछे त यज़ीद कीअं नाहक ते आहे, तव्हांखे सबूत कहिड़ो आहे? तव्हां चवंदो बसि वधि खां वधि सबूत इहो आहे जंहिंसां हुसैन विढ़े सो हक़ ते कोन्हे। चओ चओ जंहिंसां हुसैन ॾाढे छो था चओ? मां सिज लथे खां देर सां पहुतो त नगर पे हलियो, बार बार पे ऐलान कयूं, ऐं वरी जेतिरी ख़ल्क आयो एतिरी पकनि चांगनि वारा रोड वठियूं ॾियूं खायूं पियूं वही पे। माशा अल्लाह तव्हांखे अलाह ताला भत बि नसीब कयो आहे, क़ुर बि नसीब कयो आहे। हुननि खे रुगो भत नसीब थो वञी सवेर घर वञी सुता ख़ैर जो। शुक्र आहे भला शुक्र आहे, ख़ैर भली खाए न लाह जे लाह ते केर बि खाए, पर नसीब जी ॻाल्हि आहे भत वारनि खे भत मिलियो, क़ुर वारनि खे क़ुर मिले पियो। हाणे खाई 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 तव्हां बेड़ा शायदि पका थी विया जो ॻाल्हाए नथा सघो पिया। हाणे सबूत आहे, चओ सबूत आहे यज़ीद नाहक ते आहे। कहिड़ो सबूत आहे? जो हुसैन उन सां विढ़ियो आहे। चओ हुसैन उन सां विढ़ियो आहे, जंहिंसां हुसैन विढ़ंदो सो नाहक ते। हुसैन हक़ सां न विढ़ंदो, हुसैन हक़ सां। पर मुंहिंजा दोस्त वरी जंहिंसां अली ठाह कयो आहे इहो सबूत आहे त इहे वरी हक़ ते हुआ। जेकॾहिं यज़ीद वांगुरु नाहक ते हुजनि हा, हुसैन विढ़ियो त अली बि उन्हनि सां विढ़े हा, पर अली न विढ़ियो आहे। बल्कि 2.5 साल अबू बकर सिद्दीक़ जे पोयां मस्जिद नबवी में निमाज़ूं पढ़ियाई, 10 साल मस्जिद नबवी में हज़रत उमर जे पोयां निमाज़ूं पढ़ियाई, 12.5 साल हज़रत अमीर उस्मान जे पोयां मस्जिद नबवी में निमाज़ पढ़ियाई। इहे 24 साल रातनि जा इमाम अली जहिड़े जवान जन 3 यारनि जे पोयां निमाज़ूं पढ़ियूं। इहो सबूत आहे असांखे त इहे 3 यार हक़ ते हा, नाहक ते हुजनि हा त जीअं हुसैन यज़ीद सां विढ़ियो हो त हज़रत अली बि इन्हनि सां विढ़े हा। कंहिं माईअ जे लाल खे ताक़त नाहे, सुन्नी त पंहिंजे किताबनि में कोन लिखनि था, पर जेके असहाबनि जा दुश्मन आहिनि उन्हनि जे किताबनि में बि लिखियलु कोन्हे को त अली अबू बकर उमर उस्मान सां विढ़ियो हुजे। इहो सबूत आहे त 3 यार हक़ ते हा। चओ 3 यार, ॾाढे ॻाल्हि 3 यार। अबू बकर सिद्दीक़ हक़ ते आ जो अली हुन सां गॾु आहे, उमर फारूक हक़ ते आ जो अली हुन सां गॾु आहे, उस्मान गनी हक़ ते आ जो अली हुन सां गॾु आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे हज़रत अली त ख़ुदि पाण हक़ आहे, जेको हक़ आहे सो हक़ लारनि सां गॾु आहे। या त चओ त नऊज़ बिल्लाहि मिन ज़ालिक, मां त कोन थो चवां, तूं खणी जुरत करे चओ त अली ड्रिजणो हो, बुज़दिल हो, पर असां चवंदासीं त अली बहादुर हो। जंहिंजो चवण अली बहादुर आहे सो ज़ोर सां सुभान अल्लाह चवे। अली बहादुर आहे या न आहे? पोइ बहादुर आहे त पोइ बहादुर जो कमु आहे त दुश्मन सां, दीन जे दुश्मन सां विढ़े या ठाह करे। ॻाल्हायो छो था? विढ़े न। पोइ अबू बकर सां छो न विढ़ियो, उमर सां छो न विढ़ियो? ऐं अॼुकल्ह माण्हुनि खे पटी पढ़ाईंदा हुकूमत ही, हुकूमत ही। छा बर्तानिया जे हुकूमत खां बि का वॾी हुकूमत हुई छा?
उन सां सूर्य बादशाह हिकिड़ो फ़क़ीर माण्हू पंहिंजे चंद हुरनि सां टकर खाई थो सघे। पीर साहिब जी सॼी सिंध त मुरीद कान्हे का, सिंध में ॿियनि पीरनि जा बि मुरीद आहिनि, उहे बि असांजे अहल सुन्नत जा भलारा बुज़ुर्ग आहिनि। पीर साहिब जा मुरीद मुंहिंजा थोरा हुआ, उहे थोरा ऐं पीर साहिब पंहिंजी थोरी जमात सां बरतानिया जी हुकूमत सां मुक़ाबिलो करे थो वेझे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबू बकर उमर उस्मान वारी हुकूमत बरतानिया वारी हुकूमत खां त वॾी कान ही। अली अल मुर्तज़ा जे बबर शेर वांगुरु निकिरी पवे हा त सभु मुस्लमान अलीअ सां गॾु हुजनि हा। हा या न? भींग त कान ही मुल्क में, अली उथे हा त सभु मुस्लमान गॾु हुजनि हा। पर अली उथियो कोन, बल्कि अली हिमायत कई। छा कई चवां था? अली हिमायत कई। ऐं मुंहिंजो ईमान आहे त अली हिमायत हमेशा हक़ जी कई आहे ऐं हक़ जी कंदो, ऐं अलीअ जा बचड़ा बि हक़ जी हिमायत कंदा आहिनि। ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जेके असहाबनि जा दुश्मन आहिनि न, उन्हनि जो हिकिड़ो अक़ीदो आहे तकियो। छा बाबा? सभई चओ त मां वज़ाहत करे ॿुधायांव। ॾाढे चओ। एतिरे क़दुर जो हदीसूं ठाहियूं त मल्ला तकियत लहू ला ईमान लहू। जेको तकियो नथो करे उन्ही खे ईमान आहे ई कोन को। ईमान बचाइणो अथसि त तकियो करे। ॿी रिवायत इमाम जाफ़र सादिक खां उसूल काफ़ी में लिखी पई आहे। इमाम जाफ़र सादिक जेके सुन्नी चवंदा आहिनि सादिक, छा चवंदा आहियूं असां? उन सादिक जे मथां कूड़। इमाम जाफ़र सादिक थो चए अतक़ियत दीनी व दीन आबाई। तकियो मुंहिंजो दीन आहे ऐं मुंहिंजे अबनि ॾाॾनि जो दीन आहे। हज़रत इमाम जाफ़र सादिक ॾे ॻाल्हि मनसूब करे चवनि था त हज़रत इमाम जाफ़र चवंदो हो जेको असां वारो मज़हब, असां वारो दीन, अहल बैत वारो दीन लिकाईंदो उहो इज़त पाईंदो। जेको असां अहल बैत जे मज़हब खे ज़ाहिर कंदो सो ख्वार थींदो। मामलो ई उल्टो। असां त चऊं था जेको असांजे मज़हब खे ज़ाहिर करे सो ईमान वारो आहे। ॾाढे चो जेको असांजे मज़हब खे ओ ईमान वारो आहे, इज़त वारो आहे। जेको ईमान असां वारे दीन खे लिकाए सो मुनाफ़िक़ आहे, उहो बुज़दिल आहे। पर हे मामलो ई इन मार्के वारनि जो उल्टो आहे। इमाम जाफ़र ते कूड़ था हणनि त इमाम जाफ़र फरमाए थो अतक़ियत दीनी व दीन आबाई। तकियो मुंहिंजो दीन आहे, मुंहिंजे अबनि ॾाॾनि वारो दीन आहे। जेको असांजे दीन खे लिकाईंदो उहो इज़त पाईंदो। जेको असांजे दीन खे ज़ाहिर कंदो उहो ख्वार थींदो। अबा ख्वारी त तॾहिं हुजे जॾहिं किन खे ज़ाहिर कजे। ख्वारी कॾहिं थींदी आहे? जॾहिं सभई ॻाल्हायो, सभई ॻाल्हायो। किन ज़ाहिर कबो त ख्वारी थींदी न सही। सच खे ज़ाहिर करण सां ख्वारी थींदी या इज़त थींदी? तंहिंजी माना नऊज़ बिल्ला इमाम जाफ़र ते कूड़ था हणनि त असांजो मज़हब अथव किन, इन्ही खे लिकायो त इज़त बचंदव। जे असां वारे मज़हब खे ज़ाहिर कयो त ख्वार थींदो। मुंहिंजा दोस्त केॾो वॾो इल्ज़ाम आहे अहल बैत जे मथां, महबूब जे बचड़नि जे मथां, हज़रत हुसैन जे ख़ानदान जे मथां, अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे ज़ात बाबरकात। हाणे हे तकियो जो आड़ वठी चवंदा आहिनि त हा अबू बकर बराबर 2.5 साल अबू बकर सां ठाह कयो, पर तकियो कंदो हो। तकियो माना ज़ाहिर में हुननि खे मञींदो हो, दिल में डिॼंदो हो, पोइ डिॼण जे करे हुनखे ज़ाहिर में मञींदो हो। पर निमाज़ पढ़ी वरी घर अची मोटाए पढ़ंदो हो। हज़रत उमर जे पोयां बि 10 साल निमाज़ पढ़ंदो हो, लिकी लिकी निमाज़ ज़ाहिर पढ़ंदो हो, पर लिकी लिकी वरी घर वरी मोटाए पढ़ंदो हो। हज़रत उस्मान जे पोयां बि ज़ाहिर निमाज़ पढ़ंदो हो या तकिए जे करे पढ़ंदो हो, पर लिकी वरी मोटी अची घर निमाज़ खे मोटाए पढ़ंदो हो। ख़ुदा पाक जो कसम, मां मिस्कीन आहियां, ग़रीब आहियां, मां बहादुर बि कोन आहियां,
पर मूंखे को 500 एकड़ ज़मीन जा लिखी ॾे ऐं मूंखे चवे त वहाबी जे पोयां निमाज़ पढ़ त मां निमाज़ त कोन पढ़ंदोसांसि पर थुक बि कोन हणंदोसांसि। छाजे करे त मुंहिंजी थुक पलीत थी वेंदी। या पलीत खे थुक बि कोन हणा छाजे करे जो नबी जो गुस्ताख आहे, बेअदब आहे। इहो मुंहिंजा दोस्त बेअदब जे पोयां निमाज़ अब्दुल रहीम पढ़े मां त तव्हां सुनिल खे बि झलींदो आहियां त वहाबी जे पोयां निमाज़ कान थींदी। तव्हां चवंदो आहे जमायत जो सवाब, अबा मूर्गी निमाज़ तव्हांजी कान थींदी, जमायत किथां थींदी? हुनजी पंहिंजी निमाज़ कान्हे, तव्हांजी निमाज़ किथां थींदी? जेकॾहिं असां अहले सुन्नत वारा कंहिं वहाबी जे पोयां निमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन आहियूं छो त वहाबी नाहक ते आहे, त अलीअ जहिड़ो बहादुर बि नाहक वारनि जे पुठियां हरगिज़ निमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन थिया। जे पढ़ंदो हो त हक़ समझी पढ़ंदो हो। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजा भाउरो, मुंहिंजा सॼण साईं, अल्लाह सला अकुल ॾेव। अलीअ जे मथां वॾी तोहमत आहे त अली तकियो कंदो हो। तकिए वारो तंहिंजी माना निमाज़ डिॼी पढ़ंदो हो त न पढ़ंदुसि त 3 यार मूंखे मारे छॾींदा। अबू बकर मूंखे जेल में हणी छॾींदो, उमर मूंखे माराए छॾींदो, उस्मान मूंखे माराए छॾींदो। हाणे भला मां हाणे इन्हनि जे पोयां मिड़ी पियो निमाज़ पढ़ां। इन खे छा चइबो आहे सिंधीअ में? ॾाव अचेव थी पर चओ नथा। बिटाई साहब तो चवे अंदर कारो कांव ॿाहिरि ॿोली हंझ जी, अहिड़ो ठलो था भञी भोरा छो न करी। जी गिला कजे ख़ुदा पाक जो कसम आहे। अल्लाह जो क़ुरान चवंदो आहे इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दरकिल अस्फल मिनन नार। मुनाफ़िक़ काफ़र खां बि बुछड़ो आहे। काफ़र त ज़ाहिर में मुहकारो आहे पर हो जेको मुनाफ़िक़ आहे सो जहन्नम जे आख़िरी छेड़े वारे तरे में ईंदो आहे। अली मुनाफ़िक़ कोन हो, अली त अमीरुल मोमिनीन हुयो। अली इमामुल मुत्तकीन आहे। चओ इमामुल, ॾाढो चओ अली इमामुल मुत्तकीन आहे, अली अमीरुल मोमिनीन आहे, अली वलीउल्लाह आहे, अली अल्लाह जो असद आहे, असदुल्लाहिल गालिब आहे, असदुल्लाहिल गालिब। चओ असदुल्लाहिल माना अचेव थी गालिब जी। अलाह जो शींहुं पर ॾाढो सभिनि खां ॾाढो, अलाह जो शींहुं पर सभिनि खां ॾाढे जो वरी ज़िद आहे मग़लूब। छा मग़लूब माना हीणो, मग़लूब माना हाणे अली असदुल्लाहिल गालिब हो या अली असदुल्लाहिल मग़लूब हुयो? खुली चओ, हिकिड़े पासे चओ, हिकिड़े पासे थियो। घणा ई भत खाधा थी माण्हुनि जा, जिथे तो भत थिए पोइ ॻाढ़ो भत हुजे, वरी असहाबनि खे गिलाऊं थियनि, गारियूं मिलनि, कारा पटका, कारियूं टोपियूं, कारा झंडा, उते असहाबनि ते लानतूं पियूं थियनि। तोखे भत मिले तूं उते मौजूद वेठो आहे। अड़े छॾनी भत खे, पाण पटनी भत जी, वठ पासो मुहम्मद करीम जे ग़ुलामनि जो त बेड़ो तरी पियो भई। घणियूं मुनाफ़िक़तूं कयूं थी, मुनाफ़िक़तुनि मां हथ कढ। ख़ुदा जो कसम मां ॾिठो आहे पंहिंजे अखियुनि सां। शीयनि जा जुलूस निकिरंदा आहिनि, महरम जो जुलूस हुजे, 40 जो जुलूस हुजे, 12 आना सुन्नी हूंदा आहिनि ऐं 4 आना शिया हूंदा आहिनि। तूं हुननि जे महफ़िलनि जी ज़ीनत बणबो आहे, मजलिसनि खे तूं तरक़ी ॾींदो आहे, उन्हनि जे महफ़िलनि खे तूं वधाईंदो आहे। मुंहिंजे हबीब करीम जी हदीस आहे मन कसर सिवाद क़ौमिन फहुव मिनहुम। मुंहिंजे हबीब फरमायो आहे जेको कंहिंजे जमायत खे वधाईंदो, 2 बातल वारा 4 तव्हांजा, 3 बातल वारा 8 तव्हांजा, हुननि जी जमायत खे वधायो आहे। नबी पाक फरमातो क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि मथां उथारींदोसान। ख़बरदार बातल जे वेझो न वञजा, हू जंहिं रस्ते सां लॻनि उहो रस्तो छॾे वञजा, छो त असहाबनि जे दुश्मननि ते अल्लाह जो कहर नाज़िल थींदो आहे। मतां ईअं न थिए जो तुंहिंजे मथां बि कहर नाज़िल थी पई। इहे भत खाइण छॾे ॾे, दीनदार थी पओ त ख़ुदा ताला तुंहिंजा असांजा बेड़ा पार फरमाए छॾे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे मूंखे वरी ॿुधायो त अली गालिब हो या मग़लूब हो? खुली चओ, खुली चओ। छेड़े वारा पिछाड़ी वारा कोन था चओ बाबा, तव्हां बि चओ।
अली असदुल्लाहिल गालिब माना ॾाढो बहादुर शेर ताक़त वारो सदाई सोभारो चो सदाई ॾाढो चो सदाई वो जेको सदाई सोभारो आहे उहो छो डिॼंदो अबू बकर खां छो डिॼंदो उमर खां छो डिॼंदो हज़रत उस्मान गनी खां डिॼण जी का ज़रूरत ई कान्हे पर भला हाणे अञा ॿी सवली ॻाल्हि ॿुधायां टई गुज़ारे विया अबू बकर बि जहान छॾियो उमर बि जहान छॾियो उस्मान बि जहान छॾियो हाणे त दुश्मन आहिनि ई के न चओ हाणे त दुश्मन हाणे अलीअ जी हुकूमत आहे स्याह सफ़ेद जो मालिक आहे कूफे जे खुतबे में कूफे में पाण उन टाइम ते अमीरुल मोमिनीन आहे ऐं किताब बि शीयनि जो आहे नालो आहे किताब जो नहजुल बलागा उन नहजुल बलागा में अली साईं जा खुतबा जमो कया अथनि कूफे जे शहर में पंहिंजे बादशाहीअ जे दौर में स्याह सफ़ेद जो मालिक आहे अबू बकर बि जहान छॾे वियो आहे उमर भी जहान छॾे वियो आहे उस्मान भी जहान छॾे वियो आहे पाण मुस्लमाननि जो ख़लीफ़ो आहे टई दुश्मन मौजूद कोन्हनि कूफे जे खुतबे में पुछनि था ऐं अमीरुल मोमिनीन अली मुर्तज़ा तूं ॾे ख़बर जेके मुहम्मद करीम जा ॿ असहाब अबू बकर ऐं उमर उन्हनि जे बारे में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे खुदा जो कसम आहे नहजुल बलागा वारे लिखियो आहे त अली मुर्तज़ा जे अखियुनि मां नार वहण शुरू थी आहे एतिरे क़दुर जो अली साईं जे ॾाढ़ी मुबारक मां ईअं पियो पाणी वहे जीअं सावणीअ जी मुंद में मींहुं वसंदो आहे त छञ मां पाणी छञ जादा दोस्तो या छपर मां पाणी किरंदो आहे अली जे वार वार मां पाणी किरे पियो चए पोइ मूंखां छा था पुछो पिया अबू बकर ऐं उमर जे बारे में इहे त मुंहिंजे महबूब पाक जा सचा सहाबी हुया सभई जो सुभान अल्लाह जेके ईमान सां ज़िंदगी गुज़ारे विया ऐं ईमान सां दुनिया में लाॾाणो कयूं ऐं जेकॾहिं तव्हां मूंखां पुछणु चाहियो था उन्हनि जे मक़ाम ऐं मर्तबे जे बारे में अॼु मां कूफे जे मिंबर ते ऐलान कयां थो अबू बकर उमर जो उहो मक़ाम आहे जेको रसूलुल्लाह सां गॾु क़बर में अथनि उहो ई हुननि जो ख़ुदा मक़ाम करे छॾियो हाणे त दुश्मन कोन आहे हाणे त तकियो न करे हाणे त साम्हूं न को अबू बकर आहे न को उमर आहे न को उस्मान आहे न को अबू बकर जी बादशाही आहे न को उमर जी बादशाही आहे न को उस्मान जी बादशाही आहे हिते त तकीअ जी ज़रूरत ई कान्हे का पर मालूम थियो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अली सदाई हक़ जे पासे हो जे टई सहाबी जेरा हा त बि हक़ वारनि सां गॾु हो ऐं वफ़ात वारनि खां बाद में बि शेर ख़ुदा हक़ जो ऐलान कंदो हुयो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हिकिड़ो ॿियो बि हवालो यादि अची वियो आहे दिलि थी चए तव्हांखे ॿुधायां ख़ुदा करे तव्हांजो ईमान ताज़ो थी असां अहले सुन्नत वल जमात जे हदीस जे किताबनि में जेके रावी आहिनि उन्हनि जे तारीख़ खे ऐं उन्हनि जे सवाने हयात खे ऐं उन्हनि जे सचे ऐं कूड़े हुजण खे परखण लाइ असां वटि किताब आहिनि उन किताबनि खे चइबो आहे जरह ऐं तादील जा किताब या अस्मा उर रिजाल जा किताब पोइ उन में हर हिकु सहाबी जी ताबई जी तबो ताबई जी बायोडेटा लिखियलु आहे फलाणे हंधि ॼाओ नालो हिन जो ही हो पीउ जो नालो ही हो फलाणे कबीले जो हो हेतिरी उमिरि में वफ़ात कयईं फलाणी जगह ते हुन जी क़बर आहे हाफ़िज़ो हुन जो कहिड़ो हो अहिड़े तरीक़े सां ताबई वरी तबो ताबई वरी तबो ताबई वरी तबो ताबई उन खां हेठि तमामु सहाबनि ताईं एतिरे क़दुर जो जन खां इमाम बुखारी रिवायतूं ॿुधियूं उन्हनि ताईं इमाम बुखारी जे उस्तादनि ताईं इमाम मुस्लिम जे उस्तादनि ताईं इमाम अबू दाऊद जे उस्तादनि ताईं हज़रत इमाम तरमदी जे उस्तादनि ताईं माना जेके बि असांजे हदीसुनि जा मोतबर किताब आहिनि उन्ही जन जन बुज़ुर्गनि लिखिया आहिनि उन्हनि जे उस्तादनि जे उस्तादनि जे उस्तादनि तां त छेड़े ताईं हर हिक जी तारीफ़ लिखियल आहे पर जेकॾहिं को किथे किथे को साबित थिए थो त कूड़ ॻाल्हाईंदो हो उहो बि असां जे आलम लिखियो आहे त कूड़ ॻाल्हाईंदो हो जेकॾहिं हाफ़िज़ो कमज़ोर हो उहो बि लिखी छॾियो त तुंहिंजो हाफ़िज़ो कमज़ोर हो जेकॾहिं कंहिं लिखी छॾियो आहे त हुयो दीनदार पर पोढ़ो थी वियो हो हुनखे ॻाल्हि यादि कान पवंदी उहा हर शइ लिखी पई आहे
ऐं कंहिं सां रिआयत कान कई वई आहे। कंहिं बि माण्हूअ खे ताक़त नाहे जो रसूलुल्लाह ॾे का बि कूड़ी ॻाल्हि मनसूब करे सघे थो। जे छाणी में छाण बि आहे शइ, उहा छणी ज़ाहिर थी पवंदी आहे। महबूब करीम जूं हदीसूं बि छाणीअ में छणी ज़ाहिर थी सही सही हदीसूं मुस्लमाननि ते मौजूद आहिनि। को बि में कूड़ी ॻाल्हि शुमार करे ई नथो सघे पियो। अहिड़े तरीक़े सां शीयनि बि हिकिड़ो किताब लिखियो आहे रिजाले नजाशी जे नाले सां। रिजाले नजाशी शीयनि जो किताब आहे, मोतबर आहे। उहो हुननि जे रजाल जो किताब आहे। हुननि जा जेके रावी आहिनि उन पंहिंजे राविनि जी उन में तारीफ़ लिखी आहे। उन में हिकिड़ो हवालो मूं पढ़ियो, किताब मूं वटि मौजूदु आहे। अॼुकल्ह कोन थो मिले, पाकिस्तान में कहीं बि कुतुब खाने तां कोन थो मिले। उहो किताब लिकाए छॾियो अथनि। ईरान खां मूं घुरायो हो। जेकॾहिं को मूंखां किताब जी कापी घुरंदो त मां हुनखे फोटो कापी बि कराए ॾींदुसि। अरबी बि ज़बान में लिखियल आहे। ऐं शीयनि जे मौलविन आलिमनि वटि मुस्तनद किताब आहे। जाहिलनि सां मां न ॿधल कोन आहियां। जाहिल खे त ख़बर ई कान्हे का। हुननि जा जेके वॾा वॾा मुजतहिद आहिनि, वॾा अल्लामा आहिनि, उन आलिमनि वटि उहो किताब मोतबर आहे। उन रिजाले नजाशी में हवालो आहे त इमाम हसन खां हिकिड़े शख़्स सुवाल कयो आहे, ऐं अलीअ जा बचड़ा, मां तोखां सवाल थो कयां त फिदक जे मामले में अबू बकर सिद्दीक़ अव्हां जे प्यारी अम्मड़ फातिमत ज़हरा सां इंसाफ़ कयो हो या बेइंसाफ़ी कई? छो त अॼुकल्ह असांजे अणपढ़ियल सुन्नी मुस्लमान अदा फिदक जो बाग, फिदक जो बाग, फिदक जो बाग, फिदक खसे या फिदक खसे या। इहा बि ख़बर कान्हे ॼट जे पुटनि खे त फिदक आहे छा, काथे हुई। फिदक जे बाग जी एराज़ी घणी हुई, खजूं घणियूं हुयूं। फिदक नबी पाक खे किथां मिलियो हो, महबूब उन जे लाइ छा फ़ैसिलो कयो हो, का ख़बर कान्हे। पर फिदक 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 अञा पिया मथो हणनि। मुंहिंजा दोस्तो एतिरे क़द जो पिटे 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 पाण खे ठोड़ो करे छॾियो अथनि। ख़बर आहे न कान का। हाणे अचो त मां तव्हांखे इन जो फ़ैसिलो सोणे हसन खां पुछी ॿुधायां। सभई चओ सुभान अल्लाह, सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इमाम हसन जे जीओ ॾे ख़बर तव्हांजी अम्मा सां फातिमत ज़हरा खां अबू बकर फिदक खसे बेइंसाफ़ी कई हुई या न, कहिड़ो तव्हांजो चवणु आहे? हज़रत इमाम हसन थो चवे, अबू बकर असांजे अम्मा सां वार जेतिरो बि ज़ुल्म कोन कयो। ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं फिदक जो केस ऐं फिदक जो मसइलो मां हसन वटि पेश थिए हा त मां बि उहो ई फ़ैसिलो कयां हा जेको अबू बकर सिद्दीक़ फ़ैसिलो कयो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। मां ज़लमना, असांजे मथां हुन कतई ज़ुल्म कोन कयो आहे। हुन कतई तौर सां बेइंसाफ़ी कान कई आहे। हज़रत इमाम हसन खां पुछो तो वटि दलील कहिड़ो आहे? कि दलील इहो आहे त जेकॾहिं अबू बकर ज़ुल्म करे हा त अबू बकर खां पोइ उमर जे हथ में बाग़ आयो, उमर खां पोइ वरी उस्मान जे हथ में बाग़ आयो, उस्मान खां पोइ बाबे जे हथ में बाग़ आयो। उहो बाग़ अॼु बि मौजूदु आहे। जेकॾहिं ज़ुल्म हुजे हा त मुंहिंजो बाबो उन ज़ुल्म खे मोटाए हा ऐं मोटाए असां फातिमा जे बचनि खे उहो बाग़ ॾियारे हा त अबू बकर उमर उस्मान अव्हां जे माउ जो बाग़ खसियो हो पर बाग़ अञा मौजूदु आहे। हाणे मुंहिंजी हुकूमत आहे, अचो मां फातिमा जा बचड़ा तव्हांखे ॾियारायां। पर बाबे अलीअ बि उहो फ़ैसिलो बरक़रार रखियो जेको अबू बकर फ़ैसिलो कयो। या रसूल अल्लाह, हक़ चार यार, हक़ चार यार, जिंदाबाद 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 जिंदाबाद। या अली अल मुर्तज़ा शेर खुदा सभिनि खां मथां हुआ। चओ सुभान अल्लाह। हिकिड़े आशिक ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। चवे तो मुस्तफ़ा जा ख़ास नाइब हा भलारा चार यार।
अब सो ज़ोर सां चओ त मां बि थकुल आहियां। मुस्तफ़ा जा ख़ास नाइब हा भलारा चार यार। तव्हांजो छा ख़्याल आहे? ठरो था बरो था? ॿुधो भला, मुस्तफ़ा जा ख़ास नाइब हा भलारा चार यार। जंहिंजो नबी ते ईमान आ सहाबन खे हक़ थो मञे। अॼु सभई वात खोले चओ मुस्तफ़ा जा ख़ास नाइब हा भलारा चार यार। मुस्तफ़ा जा ख़ास नाइब हा भलारा चार यार। चैन यारन जा मुखालिफ थी वया चोड़ा चमार। चओ सुभान अल्लाह। चैन यारन जा मुखालिफ थी वया चोड़ा चमार। चैन यारन जा मुखालिफ थी वया चोड़ा चमार। मुस्तफ़ा जा ख़ास नाइब हा भलारा चार यार। क़ुरान ते भरवसो आहे। अबू बकर जी क़बर काथे आहे? क़ुरान थो चए मिनहा ख़लक़नाकुम। अबा पैसा बंदि कयो, पैसा बंदि। ये तूं खणी वञ, खणी खणी केरु आहे? शर आहे न तॾहिं खणी, शर आहे तॾहिं खणी, ॿियो न खणी आहे। इन्ही जे करे जो शर मुंहिंजो माइट आहे चवणो कई न, तव्हां वरी ॿी माना था कढो। ख़ुदा सम्झाएव, माइट मुंहिंजो चवणो कयो। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जो क़ुरान थो चए मिनहा ख़लक़नाकुम वफ़ीहा नुईदुकुम वमिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। ऐं अदा तव्हांजो जिस्म मिटीअ मां ठहियो आहे। जंहिं जाइ तां मिटी खणी अलाह तव्हांजो जिस्म बणायो आहे। क़ुरान थो चवे मरंदे त क़बर तुंहिंजी उन्हीअ जाइ ते ठहंदी। वफ़ीहा नुईदुकुम तारतन उख़रा। क़यामत जे ॾिहाड़े वरी उन्ही साॻी जाइ तां अलाह तव्हांखे उथारींदो आहे। मालूम थियो त अबू बकर सिद्दीक़ जे जिस्म पाक जी मिटीअ खे ख़ुदा ताला मुस्तफ़ा जे रोज़े मां खयो। सुभान अल्लाह। ॾाढो चओ सुभान अल्लाह। महबूब जे प्यारे सिद्दीक़ उन जे जिस्म जी जेका मिटी आहे ज़रूर वजूद हुनजो मिटीअ मां ठहियो आहे। अबू बकर जी मिटी बैतुल मक़दस मां कान खई वई, मके मां कान खई वई, सिंध मां कान खई वई, मुंहिंजा दोस्त कंहिं ॿिए इलाइक़े मां कान खई वई, मदीने मां बि उन्ही जाइ तां खई वई जेको आशा सिद्दीक़ा जो घर आहे। ऐं आशा सिद्दीक़ा जो बि उहो घर जेको मुंहिंजे मोहम्मद करीम जो गुंबद ख़ज़रा आहे। मिनहा ख़लक़नाकुम। अल्लाह ताला फरमाए थो इन ज़मीन मां तव्हांखे मूं पैदा कयो आहे। इतां तव्हांजी मिटी खणंदो वफ़ीहा नुईदुकुम। ऐं जाथां तुंहिंजी मिटी खई वई आहे उन्ही जॻह ते साॻी मिटी वरी मोटी ईंदी आहे। क़ुर्बान वञा उमर तो तां तुंहिंजी मिटी बि रसूलुल्लाह जो रोज़े मां खई वई। तंहिंजे करे त कंहिं चयो आहे बण यार न वेंदे यारां दा, बण यार न वेंदे यारां दा, बण यार न वेंदे यारां दा, बण यार न वेंदे यारां दा। अकुलो वई तां चल मदीने जिथो अकुल न इश्क हवाई तां चल मदीने, इश्क हवाई तां चल मदीने। वेख तूं जोड़ा मज़ारा दा, बण यार लवे दे यारां दा, बण यार लवे दे यारां दा। हेॾे ॾिहारियो, हेॾे ॾिहारियो। अवां जे पाड़े जो वली आहे साईं सोणो हाजी हुसैन शाह। चओ सुभान अल्लाह।
साईं अली असगर शाह चओ सुभान अल्लाह। वरी साईं हाजी हुसैन शाह। अबा उन्हनि जे रोज़े में जेकॾहिं कंहिं मिसकीन खे जाइ मिली वञे त छा चवंदव? चवंदो अरे वाहड़े वाह तुंहिंजा भाग भेणा ॿुॾीअ जा ॿीणा। छा चवंदो? ॿुॾीअ जा हुए त भेणा अलाए छा, पर वाह जो साईं सोने हुसैन जे पेरनि में तोखे जाइ मिली वई आहे। साईं बादशाह अली असगर शाह जे कदमनि में तोखे जाइ मिली वई आहे। हे असांजे करुणी जो ख़ुदा जो कामिल वली आहे, उन्ही जे मज़ार शरीफ़ जे भर में कंहिंखे जाइ मिले छा चइबो? भाग वारो। ॾाढे जो छा चइबो? पर भला जेकॾहिं को भिटाईअ जे रोज़े में दफ़न थिए चइबो भाग वारो, कलंदर जे रोज़े में दफ़न थिए चइबो भाग वारो, सचल जे रोज़े में दफ़न थिए भाग वारो, हज़रत पीर सही रोज़े धणीअ जे रोज़े में दफ़न थिए भाग वारो। पर जे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे रोज़े में दफ़न थिए चइबो भाग वारो, पर जे करबला वारे हुसैन जे रोज़े में दफ़न थिए भाग वारो। पर मां तो चवां वाह मुस्तफ़ा तुंहिंजो रोज़ो सारे जहान जा रोज़ा, तुंहिंजे रोज़े जे छां मता कुर्बान वञा। पाण बि रोज़े में आ त अबू बकर उमर भी तो सां गॾु रोज़े में आ। शानो आहे या न आहे? ॾाढे जो शानो आहे या न आहे? ख़ुदा ईअं कदबनि ते मोहर हणी छॾी अथनि, ईअं ख़ुदा हुननि जा दिमाग़ चट करे छॾिया आहिनि, ईअं हुननि जा दिमाग़ ख़ुदा सलब करे छॾिया आहिनि जो ईअं बि नथा सम्झनि त जेके मोहम्मद करीम सां 24 कलाक गॾु आहिनि। अल्लाह जे क़ुरान चो वल्लज़ीन माहू जिस्मानी ऐं रूहानी तरह गॾु ई गॾु महबूब पाक सां गॾु ई गॾु आहिनि। ऐं महबूब पाक हदीस पाक में बि ख़ुदि फरमायो आहे, हिकिड़े ॾिहाड़े हुज़ूर पाक अलैहिस्सलाम पंहिंजे हावेली खां निकिता त दरवाज़े ते अबू बकर बि बीठो हो, उमर बि बीठो हो। जीअं जो पाण निकिता त सॼो हथु ॾिनऊं अबू बकर खे, खॿो हथु ॾिनऊं उमर खे, विच ते पाण हावेली खां निकिरी सिधो मस्जिद नबी में आया। असहाब उथी बीठा, नबी पाक पंहिंजे ॿिन्ही असहाबनि जा हथ हीअं लोॾिया, हेॾे निहारियो। अबू बकर जे हथ में हथा, उमर जे हथ में हथा, ॿई बीठा आहिनि, नबी पाक विच ते आ। मस्जिद नबी में नबी पाक हीअं ॿिन्ही जा हथ लोॾे थो। असहाब ॾिसी फरमाइनि था क़िबला छा आहे? पाण फरमाइनि था हा कज़ा नुबअस यौमल क़ियामह, अॼु हीअं जी ॿई ॼणा मुंहिंजे हथनि में हथ विझो बीठा आहिनि, क़यामत जे ॾिहाड़े असां बि ईअं उथारिया वेंदासीं। अल्लाह सही शल तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए, महबूब जे सहाबा जो अदब नसीब फरमाए। हबीब जे सहाबा जी जेकॾहिं इनफरादी तौर सां मां हिकिड़े हिकिड़े जी फज़ीलत बयानु कयां, अबू बकर जी तारीफ़ कंदे कंदे राति गुज़री वेंदी, उमर जी तारीफ़ कंदे राति गुज़री वेंदी, उस्मान ज़िंदूरैन जी तारीफ़ कंदे कंदे राति गुज़री वेंदी, अलीअ जो शान बयानु कंदे राति गुज़री वेंदी। पर मां इनफरादी तरह कंहिंजी ॻाल्हि कोन ॿुधाई, इज्तिमाई तौर सां मूं तव्हांखे ॿुधायो आहे त मुस्तफ़ा जा सभु सहाबी शान वारा। हुज़ूर फरमायो आहे अल्लाह अल्लाह फी सहाबी ला तत्तखिज़ू गरज़म मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम। खबरदार खबरदार, डिॼो डिॼो, ज़ुबानूं संभाले ॻाल्हाइजो, मुंहिंजे असहाबनि खे ताना न हणिजो, मथां मूंखां पोइ मुंहिंजे असहाबनि खे नुक्तचीनी कयो। मुंहिंजे सहाबनि जी नुक्तचीनी जंहिं उन सां मुहबत कई तंहिं मां मुहम्मद सां मुहबत कई, जंहिं मुंहिंजे असहाबनि सां बुग़्ज़ रखियो उन मां अल्लाह जे हबीब सां बुग़्ज़ रखियो। मालूम थियो त सहाबा जी मुहब्बत रसूलुल्लाह जे मुहब्बत जी निशानी आहे, सहाबा सां बुग़्ज़ करणु रसूलुल्लाह सां बुग़्ज़ जी निशानी आहे। मां दुआ कंदुसि अल्लाह ताला तव्हां असांखे सहाबा जी, अहल बैत जी ऐं महबूब जी मुहब्बत नसीब फरमाए। मूंखे हज़रत मौलाना अब्दुल वहाब साहब दामत बरकात मुलालिया जन फरमायो त साईं असां जलसो कराईंदासूं मदरसे जे तरफ़ खां, मौज़ू कहिड़ो हुजे? मुंहिंजो मौज़ू त हाणे मेराज जो महीनो आहे। साईं चयोसीं बहितर आहे मेराज जो महीनो। मूं चयोमांसि मुल साहिब ॻाल्हि ॿुध, इहो मेराज ॿुधाए 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 45 साल थी विया आहिनि, पोड़ा थी विया आहियूं। अॼुकल्ह मुल्क में राफ़ज़ियत जो फितनो वधंदो थो वञे। जेके कट्टा राफ़ज़ी आहिनि उहे त हूअं ई चट आहिनि, पर असांजा जाहिल सुन्नी भत खोर उहे बि उन्हनि जे मजलिसनि में वञी सहाबा किराम जे बारे में घटि वधि ॻाल्हाइनि था। जेकॾहिं ॿियो घटि वधि नथा ॻाल्हाइनि त एतिरो चवनि था यार अबू बकर उमर उस्मान हक़ ते हा, पर अली वीचारे सां बेइंसाफ़ी कयूं।
ख़ुदा जो कसम आहे ईअं चवण सां बि ईमान हलियो थो वञे पियो। मूं मुल साहिब खे चयो मुंहिंजो बाबा जेकॾहिं बहितर सम्झी ऐं तूं इजाज़त ॾी त तूं मौज़ू रख मुंहिंजे महबूब करीम जे असहाबनि जे शान जे बारे में, त तव्हांखे क़ुर ऐं हदीस जे रोशनी में ॿुधायां त असांजे महबूब जे सहाबा जो शान छा आहे। शीयनि खे हिदायत हुअं ई कान थींदी, छो त अलाह पाक जे ज़ात बाबरका जो फ़ैसिलो आहे, मन आदाली वलियन फ़क़द आज़नतहू बिल हर्ब, जेको मुंहिंजे वलियनि जो दुश्मन आहे मां अलाह उन सां जंग जो ऐलान कंदो आहियां। हाणे जेको वलीअ जो दुश्मन उहो अलाह जो दुश्मन, उन अलाह जे दुश्मन खे हिदायत कान थींदी। वली त वेचारो हेठा, असहाब त मथे हन, जेके असहाबनि जा दुश्मन तन खे बि हिदायत कान थींदी। मुंहिंजो मन ख़ुदा करे कंहिं सुन्नत जमायत जो अक़ीदो भलो थी पियो त इंशाअल्लाह ताला तव्हांजो ख़र्च ई सजायो थी पवंदो। अल्हम्दुलिल्लाह मूं तव्हांजे आॾो इन मौज़ूअ ते क़ुर ऐं हदीस जे रोशनी में तव्हांखे ख़ूब वाज़ह तौर सां ॿुधाए छॾियो आहे त सभु सहाबी हक़ ते हा, अली साईं हक़ वारनि जो पासो हो, अली साईं हुन जी तरफ़दारी करे साबित कयो आहे त नाहक़ ते कोन हा। जेकॾहिं नाहक़ ते हुजनि हा त अली हुननि जी कॾहिं बि तरफ़दारी कोन करे हा। मुंहिंजा दोस्तो ऐं क़ुर बि शाहिद आहे त उहे हक़ ते हा। मां तव्हांखे इहा अपील कंदुसि, अवां क़तई तौर सां बदमज़हबनि जे महफ़िलुनि जी ज़ीनत न बणिजो ऐं पंहिंजे भत जे देगिड़े ते पंहिंजो ईमान ख़राब न कजो। अलाह तव्हांखे घर में ई रिज़्क़ रोज़ी गंज अता फरमाए छॾींदो। इहो खाधो खाइण ई तव्हांजे लाइ हराम आहे, जाते महबूब जे सहाबा किराम जी तौहीन कई वञे। अव्हांजो छा ख़्यालु आहे? जाते तबर्रो थिए, जाते गिला थिए, असहाबनि ते मौज़ बिल्लाह लानतूं मोकिलण, सहाबा किराम खे घटि वधि ॻाल्हाइनि, उन जॻह ते ख़ुदा जी लानत वसंदी आहे, रहमत कान वसंदी आहे। जेको ताम रधबो आहे उहो ताम ख़ंज़ीर जे रत खां बि ख़राब हूंदो आहे, उन खे खाइण खां तव्हांखे ख़ुदा बचाए छॾींदो। अव्हांखे ख़ुदा पंहिंजे घरां दरां ॾींदो। महबूब जे सहाबनि अहल बैतनि जी औलिया अल्लाह जी मुहबत दिलि में पैदा कयो। अल्लाह ताला तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए छॾींदो। दुआ कयो अल्लाह ताला हिन मदरसे खे तरक़ी अता फरमाए। ॾाढे चओ आमीन, बुलंद आवाज़ सां चओ आमीन। मौलाना अब्दुल्ला साहब तमामु मिस्कीन माण्हू आहे, अव्हांजे इलाइक़े जो आहे, अव्हां हिन खे सुञाणो था। हिन जो वाल साहब, हिन जो चाचो, हिन जा भाइर अव्हांजे तर जा माण्हू आहिनि, के ॿाहिर जा कोन्हनि, इंतिहाई फ़क़ीर मिस्कीन माण्हू आहिनि। पर हीउ जेको दीन जी ख़िदमत कनि था, राति ॾींहुं वेठा आहिनि, उन में सॼो सारो तावन अहले सुन्नत अल जमात जो बि आहे। पर वॾे खां वॾो हिसो असांजे साहब मोहतरम मुकरम साईं अब्दुल करीम साहब जो बि आहे। अल्लाह तबारक व तआला खां असां दुआ ई करे सघूं था। इहा ॻाल्हि मूंखे चवणी कान हुई, पर मुंहिंजा दोस्त मन लम यशकुरुन्नास लम यशकुरुल्लाह, जेको कंहिं माण्हूअ जो शुक्रियो बजा नथो करे सो अलाह जो बि कोन कंदो। असीं साहब खे दुआ कंदासीं, अलाह पाक जल जलालू अमल वारनि खे अञा बि वधाए, रब हुनखे माल में, रिज़्क में, रोज़ी में तरक़ी नसीब फरमाए। जेको दीन जे लाइ हिकु न लाखों रुपया ख़र्च करे पियो, हीअ हेॾी वॾी मस्जिद शरीफ़ ठही आहे जंहिंमें कई लख रुपया ख़र्च थिया आहिनि। मदरसे जो ख़र्च आहे, हीअ मदरसे जी लखनि जी ज़मीन आहे। इहा सभु साहब पंहिंजे ज़ाती जेब मां ख़र्च कई आहे, ऐं मौली साहबनि जो तावन बि करे पियो। ऐं अवां सुन्नत जमायत वारनि जे मथां बि लाज़िम आहे, अवां बि इन दीनी इदारे सां तावन कयो। अवां ॾिठो त तव्हांजे आॾो माशाअल्लाह 5 क़ुर जा हाफ़िज़ तयारु थी विया। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। तव्हां मां कंहिंजी अन्न जी बोरी हूंदी, कंहिंजो चमड़ो हूंदो कुर्बानी जो, कंहिंजी ज़कात जा 5 रुपया हूंदा, कंहिंजो फितराने जा 5 सेर हूंदा, कंहिंजी मुजादा ख़ैरात हूंदी। इहो तव्हां सभिनी जो सदको जारी आहे। जंहिं रुपयो ॾिनो, जंहिं लख ॾिना, उन्हनि सभिनी जो रसूलुल्लाह जे दफ़्तर में नालो लिखियो पियो आहे। महबूब जे दफ़्तर में जंहिंजो नालो आहे तव्हांजो बेड़ो ई पार आहे। इहो पाण ॾिठो आहे न, मशहूरु आहे न त बीबी ज़ुलेखा मुंहिंजे सोणे यूसुफ खे ख़रीद करण आई त उठ सोन ऐं चांदी जा भरे आई हुई। ॿी वरी ॿुढड़ी ही उहा पंहिंजे पाण खे मुंहिंजा दोस्त ख़रीदारनि में नाले लिखाइण लाइ सुट जो ढेरो खणी आई। कुराड़ी, सोन ऐं चांदी जे मुक़ाबले में तुंहिंजो सुट जो ढेरो छा कंदो? माई चयो त हाओ, यूसुफ उन खे मिलंदो जेको सोन मणनि जे हिसाब सां ॾींदो। पर मां ढेरो इन जे खणी आई आहियां त यूसुफ जे ख़रीदारनि में मुंहिंजो बि नालो हुजे। अल्लाह साईं जंहिंखे लखों रुपया ख़र्च करण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, उहो त ख़र्च करे थो, पर तव्हां बि यूसुफ जे ख़रीदारनि वांगुरु अवां बि ख़रीदारनि में नालो लिखायो। इन मुहम्मदी दीनी इदारे में तव्हांजो हिसो हूंदो। इंशा अल्लाह ताला क़यामत में सभई मरकंदासूं। चओ आमीन। अल्लाह पाक अहले सुन्न जा समूरा अदारा आबाद फरमाए, अहले सुन्न जे अदारनि खे तरक़ी अता फरमाए। मौलाना अब्दुल वहाब साहब खे, उन जे भाइरनि खे, उन जे साथियुनि खे जेके मदरसे सां तावन कनि था, छो त काफ़ी ॿिया बि दोस्त मौली साहब सां मुआविनीन आहिनि। अल्लाह ताला उन सभिनि जा बेड़ा पार फरमाए। हाणे मां पंहिंजे इन लफ़्ज़नि खे हिते ख़तमु करे
दुआ पिनंदुसि अल्लाह पाक जे दरगाह में तव्हां बि दुआ घुर्जो अल्लाह ताला मूंखे बि दीन जे ख़िदमत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मुंहिंजा बच्चा बि ख़ुदा तबारक व तआला नेक ऐं सालिह बनाए जीअं मां पंहिंजे हाल आरो ख़िदमत कई आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजे औलाद खे नस्ल दर नस्ल दीन जे ख़िदमत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मां तव्हांखे बि दुआ कयां थो अल्लाह ताला तव्हांजा बच्चा बि दीन जे लाइ वक़फ़ फरमाए रब्बुल आलमीन तव्हांजे बच्चनि खे बि दीन जे ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमाए हाणे दुआ पोइ थींदी अॻ में केर बि न वञे सभई पंहिंजे पंहिंजे जॻहियुनि ते उथी बीहो मदीने वारे साईं ते सलातो सलाम पढ़ी पिछाड़ी क़िबला शाह साहब दुआ घुरंदा इंशाअल्लाह ख़ुदा कंदो सभिनि जो बेड़ो तरी पवंदो।